दोस्तों अस्सलाम वालेकुम। माइक्रोसॉफ्ट एक्सेल जे ट्यूटोरियल में तव्हांखे खुश आमदीद। हिन वीडियो में असीं सिखंदासीं डेटा के सॉर्ट करण। तव्हांखे सम्झाईंदो हलां। हे ॾिसो असां स्टूडेंट्स आहिनि। हाणे सॉर्ट मीन्स हिन के जेके स्टूडेंट जे नाला जेके बि आहिनि हीअ ऑलरेडी तव्हांखे शीट तव्हां पहिरीं बि असां करे आया आहियूं, तव्हांखे ॾेखारी आहे पोयनि वीडियोनि में, जंहिंमें हीअ असां जेको ठाहीसीं सॼी शीट। सॉर्टिंग करण जे लाइ असां हिन खे ABC वाय जिन नाला असांखे इनके तरतीब ॾियूं था। तरतीब ॾियणु आहे सॉर्टिंग मीन्स। त असीं हिन में हाणे असेंडिंग में, डीअसेंडिंग में ऐं कस्टम सॉर्ट तव्हांखे सेखारींदुसि तव्हांखे। त असीं पहिरीं जेको छा था करियूंसि, हिन सॼी खे सिलेक्ट था करियूंसि ऐं सॉर्ट था करियूंसि। असीं हिकु डेटा हिन खे सॉर्ट कंदासीं, उन करे असीं हिन बेस ते लिखूंसि था। हीअ ॾिसो सॉर्ट आहे। सॉर्ट में कहिड़े A to Z सॉर्ट असांखे करिणो आहे। ये असांखे A to Z सॉर्ट करनी है। ॾिसो A पोइ F आहे ऐं लास्ट में वञी Z ताईं। अच्छा ॾिसो दोस्तों, ही सॉर्ट करण सां छा कयूं, हिन जो असीं सीरियल नंबर खे असां जेको कोन खयूं, सिलेक्ट कोन कयो। जेकॾहिं सिलेक्ट कंदासीं त पोइ सीरियल जेके न सीरियल नंबर्स जेके बि आहिनि इहे छा थींदा हलिया, रिप्लेस थी वेंदा हलिया। ॾिसो स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट। हीअ न पियो शो कराए, असांखे वैल्यू हिते ई खणणी आहे। असीं सीरियल नंबर असां खणी नथा, छो त असांखे जेको सॉर्ट करिणो आहे असांखे फर्स्ट कॉलम असां उहो ई खणे, उन करे असां हिनखे A to Z सॉर्ट कयोसीं। सीरियल नंबर हुते है ऐं सॉर्ट में हीअ सॼी डेटा खे पूरी खे दोस्तों हीअ सॉर्ट करे थो। तव्हां वरी तव्हां चेक करे वठोसि जस्ट फॉर चेकिंग में। Z ते कहिड़ो नालो आहे, जस्ट असीं हिन W खे वठूंसि था दोस्तों। W जो परसेंटेज घणो आहे, 73 आहे। ठीकु आहे। त तव्हांखे चेक करे ॿुधाईंदा त सॉर्टिंग हिन करे थो त छा हीअ सॼी डेटा करे थो या रुॻो ख़ाली असांखे नाला सॉर्ट करे ॾिए थो। इन ते ग़लति थींदो जेकॾहिं ख़ाली असांखे नाला करे थो, पोइ असांजी डेटा सॼी चेंज थींदी हली। त इहो ई तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो दोस्तों। ॾिसो वरी असीं जेको W ते कयूंसि था त असांखे हीअ ॾिसो 74 कढणी। 30 पहिरीं छा हो असांजो वसीम जेको आहे उहो असांखे कहिड़ो 37 आहे, 73 आहे। वेर 73, हेयर 73 या वकास। ओके ओके, हिकिड़ो मिंट असांखे ज़हन में निकिरी वियो कहिड़ो हो नालो असल में। असीं वकास खे असां खयोंसीं। असीं Z खे खणूं था न, ज़ुल्फ़कार खे डायरेक्ट, छो त हीअ ज़ुल्फ़कार आहे। बसि ज़ुल्फ़कार खे असीं हिनखे खणूंसि था ऐं हिन जो परसेंटेज आहे 67, 67% आहे दोस्तों। डेटा के हेडर मथे खे छॾे करे बाक़ी सॼी खे खईंसीं, छो त हीअ असांखे सॉर्ट नाहिनि करणो, असांखे हीअ सॉर्ट करणा आहिनि। हाणे ऐं हितां A to Z ते क्लिक कयोसीं। हाणे तव्हां Z साॻी ज़ुल्फ़कार तां क्लिक करे ॾिसोसि, तव्हांजो परसेंटेज ॾिसो। त दोस्तों तव्हां बिल्कुलु सॉर्टिंग, तव्हां जेको रेंज सिलेक्ट करे सॉर्टिंग करे सघो था। ॿिए खुटको तव्हांजी डेटा जेका आहे चेंज कोन थींदी। यानी कि जॾहिं सॉर्ट करे थो त हीअ छा थो करे, पूरी लाइन, हीअ पूरी लाइन खे हेठि या मथे खणी वञे थो। रुॻो ख़ाली जेको हिन नालनि खे सॉर्ट कोन थो करे, बल्कि पूरी लाइन, पूरी डेटा खे बि गॾु सां सॉर्टिंग करे थो। हाणे इन सॉर्टिंग हींअर असां कईसीं कहिड़े बेस में, A to Z यानी असेंडिंग इनखे चइबो आहे। हाणे असीं चऊं था Z to A, हिन डी असेंडिंग में सॉर्ट करे ॾे, उबती तरतीब असांखे करे ॿुधाए। ॾिसो सॉर्टिंग Z to A क्लिक करियोसि त सॉर्टिंग अची वई Z to A। पहिरीं Z, लास्ट में A। सॉर्टिंग तव्हांखे ॾिसी। हाणे असीं कस्टम सॉर्ट ते वञूं था। कस्टम सॉर्ट छा हूंदो आहे दोस्तों, पहिरीं हुन में सॼी असीं सिलेक्ट कईसीं रेंज, छो त असां जेके हाणे जेको न असीं हेडर असांखे पाण ॿुधाईंदासीं त असांखे हिन कॉलम खे या हिन खे सॉर्ट कर। ऐं हेॾो जेको वञूं था असीं कस्टम सॉर्ट में, कस्टम सॉर्ट में वियासीं। हाणे कस्टम सॉर्ट में असांखे कहिड़ो कॉलम तव्हांखे चए थो सॉर्ट करणु चाहियो था। कॉलम से सॉर्ट करणु चाहियूं था, नेम वारो, फादर नेम वारो, या कहिड़ो असीं चाहियूं था त असांखे जेको सो परसेंटेज बेस ते असांखे सॉर्ट करे ॾे। ॾिसो परसेंटेज ॾिसो, यानी कि जेको परसेंटेज जेको न उहे असांखे सॉर्ट करे ॾे लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट में, यानी कि पहिरीं वॾो पोइ नंढो असांखे सॉर्ट करे ॾे। क्लिक करियोसि ओके। हाणे ॾिसोसि जेके टॉप ते जेके जिन जा परसेंटेज हूंदा न उहे असां वटि फर्स्ट में शो थींदा। त ॾिसो ॾिसी वठोसि। लास्ट में जेको आहे परसेंटेज असांजो आहे 59।
असीं कस्टम सॉर्ट में असीं पंहिंजी मर्ज़ी सां कस्टम सॉर्ट में असीं पंहिंजी मर्ज़ी सां जेको कॉलम चाहियूं उन जी तरतीब सां असीं सॉर्ट करे सघूं था। दोस्तों हिन वारे ॾिसो सीरियल नंबर जेके बि आहिनि हिन वारे ॾिसो थी विया इंटरटेन। असीं कंट्रोल ज़ेड था करूंसि। नेक्स्ट टाइम असीं सीरियल खे कोन खणंदासीं छो त सीरियल बि चेंज थी वञनि था। हाणे असीं ॾिसो कीअं सॉर्ट करूं, कहिड़े बेस ते कस्टम सॉर्ट में वञोसि। हिते तव्हां नाला फादर्स नेम जे बेस ते चलो सॉर्ट करूं था। कॾहिं कॾहिं असांखे जेको सो पी जे नाले ते असां सर्च करण जी हूंदी आहे, ज़रूरत हूंदी आहे। ज़ेड टू ए न बल्कि असीं ए टू ज़ेड जेको सेट करणु चाहियूं था ऐं ओके करियोसि। ॾिसो हिन वारे स्टूडेंट जी सॉर्टिंग न आहे, हिन वारे स्टूडेंट जी ॾिसो सॉर्टिंग न आहे, पर पी जे जेको सो नालनि जी सॉर्टिंग आहे। फादर्स नेम आहे पहिरीं ए वारा पोइ डी वारा ॾिसियोसि। त इन हिसाब सां तव्हां कहिड़े सॉर्टिंग ते तव्हां करे सघो था ऐं डेटा पंहिंजे खे सही नमूने ॾिसी सघो था। परसेंटेज बेस ते सॉर्ट करण सां वॾो मसइलो असांजो हल थी वेंदो आहे त भई कहिड़ा जेके हिन जा वधीक परसेंटेज वारा आहिनि ऐं असीं इन हिसाब सां असीं ॾिसी सघूं था। दोस्तों उम्मीद तव्हांखे सॉर्टिंग सम्झ में अची वई हूंदी।